ते बहस गैर ज़रूरी आहे। इमरान जी सियासत पहिरें ॾींहं खां हिकु मुक़ररी जी चौधारी घुमे पई। आर्मी चीफ जी मुक़ररी आइनी ऐं कानून तहत हुजणु घुरिजे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी आलमी नुमाइश आइडियाज़ जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त आलमी दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ खे ख़िताब संदसि लाइ एज़ाज़ आहे। पाकिस्तान डिफ़ॉल्ट थियण जी ख़ातिरी मां निकिरी चुको आहे। फेक न्यूज़ सां नेशनल सिक्योरिटी खे ख़तरो आहे। इत्तेहादी हुकूमत इक़्तिदार संभालियो त केतिरियूं ई ॾुखियायूं हुयूं। पाकिस्तान जो मुआशी तौर ॾियालो थियण जो ख़दशो हो, पर इत्तेहादी हुकूमत मुल्क खे मुआशी बहरान मां कढी वरितो आहे। ॿोॾ बाबति ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿोॾ सबबि मुल्की आबादी जो वॾो हिसो ॿोॾ सबबि मुतासिर थियो। पाकिस्तान ॿियनि मुल्कनि सां लाॻापा बहितर करे रहियो हो। ॿोॾ सबबि पाकिस्तान GDP खे 10% नुक़सान पहुतो। पाकिस्तान तबाहकुन मॉनसून जो मुक़ाबिलो कयो। पाकिस्तान में हर 7 मां हिकु माण्हू ॿोॾ सबबि मुतासिर थियो। मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ हंगामी बुनियादनि ते कम करण जी ज़रूरत आहे। आर्मी चीफ की मुक़ररी बाबति 18 या 19 नवंबर खां पोइ मशावरत थींदी। आर्मी चीफ की मुक़ररी लाइ नून लीग जो को बि फेवरेट नाहे। इदारनि ते इल्ज़ाम तराशी करण ते इमरान खान ख़िलाफ़ कार्रवाई जो सोचे रहिया आहियूं। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त पाक फ़ौज तरफ़ां अञा ताईं आर्मी चीफ की मुक़ररी लाइ नालो नाहे मोकिलियो वियो। इदारो जेको नालो ॾींदो उन ते मुशावरत थींदी। इमरान खान जे ताज़नि बयाननि ते कानूनी कार्रवाई थियणु घुरिजे। PTI चेयरमैन ज़ाती मफ़ादनि लाइ क़ौमी मफ़ादनि सां खेॾी रहियो आहे। इमरान खान इल्ज़ाम हणी परॾी लाॻापा ख़राब करे रहियो आहे। ज़ाती ख़्वाहिशनि ऐं मफ़ादनि लाइ रियासती इदारनि ख़िलाफ़ बयानबाज़ी ॾोहो आहे। ही लॉन्ग मार्च हिकड़ी में इस्लामाबाद या रावलपिंडी पहुची सघे थो। ही क़ौम खे तमाशो बणाइण चाहे थो, पर पाण तमाशो बणजंदो। घरू मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त ही पैसा ॾेई माण्हू घुराए रहियो आहे। पाण तमाशो बणजंदो। ही जिथो चाहे इस्लाम आयात खेनि मुंहुं ॾियणो वेंदो। हे कूड़ी FIR दाख़िल कराइण चाहे थो। आज़ाद मेडिकल बोर्ड चई जेको इमरान खान जे ज़ख़्म जो जाइज़ो वठे। अरशद शरीफ़ मामले जे 6 माण्हू मिली वञनि त मामिलो हल थी वेंदो। जॾहिं खां PTI जी हुकूमत वई आहे, मईशत जो क़त्ल थियो आहे। मईशत एतिरी कमज़ोर आहे जो कर्ज़ वापसि नथा करे सघूं। PTI चेयरमैन इमरान खान लॉन्ग मार्च जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त मुल्क डिफॉल्ट थी वियो त परॾेही कर्ज़ ऐं इमदाद बंदि थी वेंदो। मईशत वधीक तबाह थींदी ऐं रुपए जो क़दुरु घटि थींदो। पाकिस्तानी मईशत तबाह थी वई आहे। ॿुधायो वञे त ज़िम्मेवार केरु आहे। दुनिया सम्झे थी त हाणे पाकिस्तान कर्ज़ वापसि नथो करे सघे। कराची में आलमी दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 2022 जे इफ़्तिताही तक़रीब परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी आलमी दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ जो इफ़्तिताह कयो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह शरीक। आलमी दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 15 खां 18 नवंबर ताईं जारी रहंदी। दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ में आलमी तिजारती ऐं फ़ौजी वफ़द शिरकत करे रहिया आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो PMA खाकोल जी अलविदाई दौरो। ISPR मूजिब आर्मी चीफ शहीदनि जी मज़ारनि ते गुलनि जी चादर चाढ़ी ऐं दुआ घुरी। आर्मी चीफ बलोच रेजिमेंट सेंटर एबटाबाद जो बि अलविदाई दौरो कयो। आर्मी चीफ जो AMA कैडेट्स ऐं ऑफिसरनि सां ॻाल्हि ॿोल बि कई। आर्मी चीफ चयो आहे त PMA खाकोल पाकिस्तान जे अस्करी तरबियत जो अव्वलीन इदारो आहे। नाणे वारे वज़ीर इसाक डार जी सदारत हेठि इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास। KP लाइ वज़ीर आज़म जे रिलीफ पैकेज तहत सस्ते अटे जी फराहमीअ जी मंज़ूरी ॾिनी वई। पाकिस्तान स्टील मिल्स खे गैस जी फराहमीअ लाइ SGDC फंड्स जी मंज़ूरी ॾिनी वई। गासलेट लाइट डीज़ल GD रेगुलेशन ते पेट्रोलियम डिवीज़न जी समरी मुलतवी कई वई।
इलेक्शन कमीशन कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडुनि बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। हिन वक़्तु मकानी चूंडूं नथियूं कराए सघजनि। सिंध सरकार हिकु भेरो ॿीहर माज़रत करे छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त चूंडूं कराइण संदन ज़िम्मेवारी आहे। सिंध हुकूमत इलेक्शन कमीशन जे इख़्तियारनि खे कानून ज़रिए घटि नथी करे सघे। सुप्रीम कोर्ट तौहीन अदालत इलेक्शन कमीशन के केस में इमरान खान समेत पीटीआई के ॿियनि अॻुवाणनि खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन मुख़्तलिफ़ हाई कोर्ट्स में रोलड़े जो शिकार केस कंहिंखे हाई कोर्ट में मुंतकिल करण की दरख़्वास्त कई आहे। इलेक्शन कमीशन जो मौक़िफ़ आहे त मकानी आम चूंडुनि की तैयारी करियूं या केस विढ़ियो। अदालत केस तहरीक इंसाफ़ अॻुवाणनि खे नोटिस जारी कंदे ॿुधणी 15 ॾींहनि लाइ मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कोरोना वायरस जो शिकार। 2 ॾींहनि खां वज़ीर आज़म की तबियत ठीक न आहे। शहबाज शरीफ जो कोरोना टेस्ट पॉजिटिव आई आहे। सुध समावारी वफाकी वज़ीर औरंगज़ेब तस्दीक करे छॾी। अवाम के वज़ीर आज़म शहबाज शरीफ की जल्द सेहतियाबी लाइ दुआ की अपील। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां वज़ीर आज़म की जल्द सेहतियाबी लाइ दुआ। कराची के सरजानी टाउन में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान हथियारबंदनि की फायरिंग में मारिजी वियल मुख्तियार कार एजाज चांडियो जो मड़ मिठियाणीअ में मिठीअ मां हवाले। मुख्तियार कार के क़त्ल वारे वाक़े जो केस दाख़िल न थियो। पुलिस कार्रवाई कंदे शक की बुनियाद ते 2 माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। मुख्तियार कार एजाज चांडियो के क़त्ल ख़िलाफ़ रेवेन्यू खाते जा मुलाजिम सरापा एहतजाज बणिजी विया। आफिसुनि जी तालाबंदी करे एहतजाज मलीर, बदीन, मिठी, सांगड़, लाड़काणू, कंबर शहदादकोट और दादू में मुज़ाहिरा। जसकम के सॾ ते पढ़ीदन शहर में शटर बंद हड़ताल। समूरा कारोबारी मरकज़ बंद। मुख्तियार कार के क़त्ल ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल के सॾ ते सखर समेत ॿियनि शहरनि में वकीलन पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। सिंध हुकूमत शुगर मिल्स के कमंद की पीढ़ाई लाइ 29 नवंबर ते हतमी तारीख़ ॾेई छॾी। 3 नवंबर खां क्रेशिंग जो सिलसिलो शुरू थी वेंदो। वॾे वज़ीर जी ज़राअत बाबति सलाहकार मंज़ूर वसाण चयो आहे त कुझु मिल्स में पीढ़ाई शुरू थी चुकी आहे। हलंदड़ साल सूबे में 30 शुगर मिल्स पीढ़ाई शुरू कई वेंदियूं। कमंद की क़ीमत फ़ी मण 250 रुपया मुक़ररु आहे। कराची के मच्छर कॉलोनी में इलाके में टेलीकॉम के 2 मुलाजमन के कत्ल केस जा 5 जवाबदार अदालत में पेश। 3 जवाबदार जुडिशल रिमांड के जेल मुंतकिल। गिरफ्तार थियल 2 जवाबदार 23 नवंबर ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। अदालत केस की जांच मुकम्मल करे ईंदड़ ॿुधणी ते चालान पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। पंजाब के इलाके रुझान में फुरदौरान मुज़म्मत ते हथियारबंदनि फायरिंग करे 2 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। हिकु ॼणो ज़ख़्मी। मारिजी वियलनि जा मड़ इस्पताल मुंतकिल। ज़ख़्मी की हालत गणती जोगी हुजण सबब खेसि रहीम यार ख़ान नियो वियो। आई फैज़गंज के नादरा हमले जो कारनामो मर्द के औरत बनाए छॾियो। नादरा सेंटर के हमले शहरी गुलाम मुस्तफ़ा चांग की सुञाणपकार के जिन्स वारे खांगे में मर्द बदिरां औरत लिखी छॾियो। वल्दियत के खाने में औरत जो नालो लिखी वरितो। बादशाहज़ादी नालो पढ़ी मशहद कॉलोनी वासी गुलाम मुस्तफ़ा चांग हैरान और परेशान थी वियो।